सोच बनेगी, ये सोच दुनिया का लोहा बनेगी। हम नचेंगे, हम गाएंगे, ये सदा हम लगाएंगे। जिए भुट्टो, जिए शहीद रानी, जिए अवाम। हलो हलो नवाब शाह हलो। पीपी को चेयरमैन जनाब आसिफ अली जरदारी ऐं मैडम फरियाल टालपुर जी गिरफ्तारी ऐं मुल्क जी जमहूरियत पसंद अपोजिशन खिलाफ नेबगिर्दी खिलाफ पीपी जे रिथियल एहतजाजी जलसे में शरीक थियो। शहीद जमहूरियत सिंध जी राणी बेनज़ीर भुट्टो जे लॻते जिगर बिलाल भुट्टो जरदारी जो महांगाई ऐं नेबगिर्दी खिलाफ एहतजाज में शरीक थी। सिलेक्टेड हुकूमत खे घर भेड़ो करण में पीपी जो साथ ॾियो। बिलावल जो सॾु थियो। करोड़े अवाम नवाब शाह में गॾु थियो। पारां सैयद सरफराज हुसैन शाह एमपीए पीए स्टेटी ऐं सैयद गुलाम मुर्तज़ा शाह टाउन कमेटी चेयरमैन कंडियारो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।